ज्ञान जातो कीन पति प्रभु थियो त छा थियो पंहिंजो पाण सुञातो कीन करोड़पति थियो त छा थियो तत्व ज्ञान जातो कीन पति प्रभु थियो त छा थियो काले जी किताब खोले मिसाल जे ॿियनि जा पढ़े इल्म करे कीन बीए बनो त छा थियो तत्व ज्ञान जातो कीन पति प्रभु थियो त छा थियो सन्यास न घर छॾे वेरा वञी वसाया अंदर पंहिंजो रंगियो कीन अंदर पंहिंजो रंगियो कीन कपिड़ा रंगियो त छा थियो पंहिंजो पाण सुञातो कीन करोड़पति थियो त छा थियो लजन आहे उन्हनि खे जेको ठाहिनि फ़क़ीर चोरीअ पिया पीअनि खीर ॿाहिरां अनु न खाधो त छा थियो तत्व ज्ञान जातो कीन पति प्रभु थियो त छा थियो सदाए जो विद्वान दिल में नाहे भगवान सम न ॾिसे सभिनी खे विद्वान थियो त छा थियो पंहिंजो पाण सुञातो कीन करोड़पति थियो त छा थियो भली बेचो मंदर मरियूं ऐं टिकाणा कम आहे कृष्ण सां कंहिंखे कंस मिलियो त छा थियो पंहिंजो पाण सुञातो कीन करोड़पति थियो त छा थियो भली बेचो मंदर मरियूं ऐं टिकाणा कम आहे कृष्ण सां कंहिंखे कंस मिलियो त छा थियो तत्व ज्ञान जातो कीन पति प्रभु थियो त छा थियो गठरीअ लॻो त वठो रुपया पाकेट रखो पुख्ता गुरु त मिलाए गोविंद गुरु त मिलाए गोविंद बाक़ी गुरु मिलियो त छा थियो तत्व ज्ञान जातो कीन पति प्रभु थियो त छा थियो मामूं ऐं मुंहिंजा धन संतान समझूं पंहिंजा ओ मुंहिंजो हथ न भॻो बाक़ी ओ मिटायो त छा थियो तत्व ज्ञान जातो कीन पति प्रभु थियो त छा थियो भल मरीज़ हुजनि हाज़िर दवाऊं बि दाख़िल कोन्हे डॉक्टर को कामिल कोन्हे डॉक्टर को कामिल आला अस्पताल आहे त छा थियो पंहिंजो पाण सुञातो कीन करोड़पति थियो त छा थियो दरकार जंहिं कम न बि कतार जंहिं बाक़ी वक़्तु न आहे जंहिं कम वक़्तु न थियो त छा थियो पंहिंजो पाण सुञातो कीन करोड़पति थियो त छा थियो वठी ज्ञान गीता अमल करियो मुंहिंजा भॼन ॻायो या सुर सुठो थियो त छा थियो तत्व ज्ञान जातो कीन बाक़ी पति प्रभु थियो त छा थियो ज्ञानी आप समान खुद कृष्ण थई जे बनणो त सत्संग में आओ त सत्संग में आओ मरी मंदर बेचे त छा थियो पंहिंजो पाण सुञातो कीन करोड़पति थियो त छा